الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين وقد قال عليه الصلاة والسلام خيركم من تعلم القرآن وعلمه وقد قال عليه الصلاة والسلام العلماء ورثة الأنبياء وقد قال عليه الصلاة والسلام المرء مع من أحبه أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی ساتھی دل جی محبت سان با آواز بلند درود شریف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قابل صد احترام علماء کرام انتہائی ذی وقار ساتھیوں مجھا محترم دوستو بھائرو اے بزرگو تمہیں سنجھ نگوٹ خیر محمد سمرو جی اندر ہن جلسے مقام مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم میں
अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में पंहिंजी तमाम तर मसरूफियात के तर्क करे पंहिंजन कमन कारन के छड़े करे हिते इन नीयत सां गॾु थिया हूं, इन नीयत सां जमा थिया हूं त मन कुरान ॿुधण जे बरकत जे सदके काइनात जो रब तव्हां असां सां राज़ी थी पए। असांजे बयानात जो मक़सद इहो न हूंदो आहे त माण्हू हज़ार हुजनि त माण्हू बयान करे ऐं माण्हू थोड़ा हुजनि त माण्हू बयान न करे। मक़सद इहो न आहे, मक़सद इहो आहे त असां अल्लाह जे पाक क़ुरान जो पैगाम साथियुनि ताईं पहुचायूं। असांजो कमु आहे पैगाम पहुचाइणु। हिदायत कंहिंखे मिले, हिदायत कंहिंखे न मिले, हिदायत जा मुकल्लफ़ असां न आहियूं, हिदायत काइनात जे अल्लाह जे हथनि में आहे। हिदायत कंहिंजे हथनि में आहे बा? इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजो कमु आहे मां अल्लाह जो पैगाम पहुचाइणु। हिदायत तुंहिंजे हथनि में बि न आहे, हिदायत मां अल्लाह जे हथनि में आहे। रजबुल मुरज्जब जो महीनो जारी ऐं सारी आहे। असां मेराज जे उनवान ते तमाम घणियूं तकरीरूं ऐं तमाम घणियूं गुफ्तगू ॿुधियूं आहिनि। हुजूर जो मेराज इहो रब करीम दुनिया वारनि खे पंहिंजे महबूब जो मकाम ॿुधायो। रब करीम दुनिया वारनि खे पंहिंजे महबूब जो मकाम ॾेखारियो ऐं मकाम समझायो त दुनिया वारो जाते तहांजी सोच ख़त्म थींदी आहे उतां मां अल्लाह जे महबूब जो मकाम शुरू थींदो आहे। अबा जिन खे ॻाल्हि सम्झ में अचे त सुभान अल्लाह चवंदा हलो। हा थोरो कुझु वाइज़ तव्हां बि कयो, कुझु असां गॾिजी सॼी कम खे हलायूं। अबा ईअं रुगो असां त न कयो आहे न बाप। हा हुजूर जो मकाम त सॼी काइनात खां मथे आहे। मां बारहा पंहिंजनि इज्तिमाअत में इन ॻाल्हि जी वज़ाहत कई आहे त उलमाए हक़ उलमाए देवबंद जो इहो अक़ीदो ईमान आहे। दुनिया जे आलिमनि खे गॾु कर, दुनिया जे तालिबनि खे गॾु कर, दुनिया जे मुफ़स्सिरनि खे गॾु कर, दुनिया जे मुहद्दिसनि खे गॾु कर, दुनिया जे साइंसदाननि खे गॾु कर, दुनिया जे सियासतदाननि खे गॾु कर। हिक वलीअ जो शान मथे आहे। दुनिया जे वलीयनि खे गॾु कर, हिक गौस जो शान मथे आहे। दुनिया जे गौसनि खे गॾु कर, हिक कुतुब जो शान मथे आहे। दुनिया जे कुतुबनि खे गॾु कर, हिक अबदाल जो शान मथे आहे। दुनिया जे अबदालनि खे गॾु कर, हिक तबा ताबई जो शान मथे आहे। दुनिया जे तबा ताबईन खे गॾु कर, हिक ताबई जो शान मथे आहे। दुनिया जे ताबईन खे गॾु कर, हुजूर जे हिक सहाबी जो शान मथे आहे। हुजूर जे समूरन सहाबिन के गड कर रब जे हिक नबी जो शान मथे आ। खैर मोहम्मद सुमरे वारा हे उलमाए हक उलमाए देवबंद जो अकीदो पंहिंजे दिल जे फरहीअ ते लिख जाए। असां जो अकीदो ईमान आ। दुनिया जे आलिमन के गड कर, तालिबन के गड कर, मुफस्सिरन के गड कर, मुहद्दिसन के गड कर, साइंसदानन के गड कर, सियासतदानन के गड कर, वलीजन के गड कर, गौसन के गड कर, कुतुबन के गड कर, अबदालन के गड कर, तबा ताबईन के गड कर, ताबईन के गड कर, हुजूर जे समूरन सहाबिन के गड कर, रब जे समूरन नबीजन के वठिया, हजरत आदम सफीजुल्लाह के वठिया, हजरत नूह नजीजुल्लाह के वठिया, हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के वठिया, हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह के वठिया, हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह के वठिया, हजरत दाऊद खलीफतुल्लाह के वठिया, हजरत मूसा कलीमुल्लाह के वठिया, हजरत ईसा रूहुल्लाह के वठिया, नूरी मखलूक के वठिया, बशरी मखलूक के वठिया, फर्शी मखलूक के वठिया, अर्शी
मखलूक के वठिया, हैवानात के वठिया, नबातात के वठिया, जमादात के वठिया, खुदा जी खल्किल सजी खुदाई के वठिया, पर रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर आमिना जे लाल जो शान सजी कायनात का मथे आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने सहाबा। नारो हणो तो पो नारे जो जवाब बे मुजाहिदन वांगुर ॾियो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने अहले बैत, नारे तकबीर। हाणे हुजूर असां इश्क जी दावा त क्यों था? अब तवज्जो आहे न, असांजी मदीने जे मीर सां मोहब्बत आहे, मोहब्बत आहे, मोहब्बत। अल्लाह जो कसम असांजो अकीदो ईमान आ त मदीने जे मीर जो शान चो सॼी कायनात खां, ॿुधण तो चाहियां, सॼी कायनात खां मथे आ। मोहब्बत आहे, हुजूर सां प्यार आहे, हुजूर सां इश्क आहे। पर मुसलमानो जैसा प्यार कबो आ, मोहब्बत कबी आ, उन जी गाल मञबी आ। ऐं मदीने जे मीर जेको जेको पंहिंजी उम्मत के पैगाम दिनो, यो मदीने जे मीर जो फायदो नहीं, यो तहांजो पंहिंजो फायदो आ, यो तहांजो पंहिंजो फायदो आ। मुझे सही फरमायो नमाज पढ़जो। अॼु नमाज पढ़ने जे लाइ तैयार आहियो? अल्लाह जो कसम जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो। सही आज़ान आई आहे, झट खां पोइ वरी नमाज़ पढ़ां थो। टेम घणो पियो आहे, टेम घणो पियो आहे। अल्लाह अकबर। मारे तवज्जो कजाए, हर ब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां जल्दी बस वाइस खत्म तो क्या बटे गालियों बुधायो। सुभान अल्लाह में सुस्ती न दे, सुभान अल्लाह मोहब्बत सा चवंदा हलो। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह अकबर कबीरा। मदीने जे मीरन बल्कि कायनात जे अल्लाह पंहिंजे पानन के हुक्म कयो, ओ मुंहिंजा पाना नमाज जी पाबंदी कजा। अक़ीमुस्सलाह, अक़ीमुस्सलाह, अक़ीमुस्सलाह। ओ मुंहिंजा पाना नमाज जी पाबंदी कजा। असां मदीने जे मीर जा आशिक हो, आमिना जे लाल जा दीवाना हो, मदीने जे मीर जा परवाना हो। हुजूर असां मोहब्बत जी दावा क्यों था, वफादारी जी दावा क्यों था, जानिसारी जी दावा क्यों था। ओ खैर मोहम्मद सुमरे वारा, अज जो मुसलमान नमाज पढ़ने जलाए तैयार न हो, अज मस्जिदों वेरान हैं। अल्लाह जो कसम होटल आबाद हैं, सिनेमा घर आबाद हैं, अल्लाह जा घर वीरान हैं। पंज वक्त मस्जिद में आजान थी अचे। ओ मुसलमान हो, जेकरे के खान जो पैगाम थे अचे, कई नवाब जो पैगाम थे अचे, कई भोतार जो पैगाम थे अचे, ढोलंदो वञे थो। सरदार साहब जो पैगाम आयो आहे, खान साहब जो पैगाम आयो आहे, नवाब साहब जो पैगाम आयो आहे, कई एसएसपी जो न्यापो अचे थो, ढोलंदो वञे थो। डीआईजी जो पैगाम अचे थो, ढोलंदो वञे थो। आईजी जो पैगाम अचे थो, ढोलंदो वञे थो। कई एमपीए एमएनए जो न्यापो अचे थो, ढोलंदो वञे थो। पंज वक्त मस्जिद में कायनात जे अल्लाह जो पैगाम थो अचे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। ओ मुसलमान, तू मस्जिद के तरफ
अचण जे लाइ तैयार न हो, रब जे दर ते अचण जे लाइ तैयार न हो, अल्लाह जे घर में अचण जे लाइ तैयार न हो, पंहिंजी पेशानी झुकाइण जे लाइ तैयार न हो, रब जो सजदो करण जे लाइ तैयार न हो। अल्लाह जो कसम, जिंदगी 11,000 जो झटको थई, जिंदगी चंद ॾींहंनि जो चाह थई, ये जिंदगी धोखो थई। रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, चए तो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। ओ दुनिया वारो, समूरो जहान फानिया, समूरो जहान आरजिया। जेको आयो आ तेके हलणो आ, जेको ठहियो आ तेके डहणो आ, जेको ॼायो आ तेके मरणो आ। जेकॾहिं के ज़ात खे बका है उहा अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी ज़ात आ। ओ इंसान नमाज़ जी पाबंदी कर, महराज वारी रात मदीने जो मीर रब जे अर्श ते वेहो। इहो आमिना जे लाल जो महराज, महराज 1.25 लाख नबियन खे थियो, पर ख़ैर मोहम्मद सुमरे वारा समूरन नबियन जो महराज इम्तिहान जी सूरत में हो। आमिना जे लाल जो महराज इनाम जी सूरत में हो। मुझे साईं जो महराज, मुझे साईं रब जे अर्श ते आयो, मुझे साईं जो महराज, मुझे साईं रब जो दीदार थो करे। ओ मुसलमानो, तू जो महराज अस्सलातु महराजुल मुमिनीन, तू जो महराज नमाज में आ, जब तू नमाज में सजदे में वींदो आ, बज़ाहिर तुझी पेशानी कॾे ते हूंदी आ, फरासीअ ते हूंदी आ, चादर ते हूंदी आ, मुसल्ले ते हूंदी आ। बज़ाहिर तुझी पेशानी उन मस्जिद जे फर्श ते हूंदी आ, टाइल ते हूंदी आ, मार्बल ते हूंदी आ, पर रब मोहम्मद जो कसम, हकीकत में तुझी पेशानी अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो रहमत वारल कदमल में हूंदी आ। नमाज जी पाबंदी कर, मैं तवज्जो कजां, बस 3 ॻाल्हियूं ॿुधाइण थो चाहियां। मुंहिंजो साईं जॾहिं महराज वारी रात बुराक ते सवार थियो, हज़रत जिब्राइल आयो, सही जन्नत जी सवारी बुराक हाज़िरा रब मोकिलिया, जन्नत जी सवारी बुराक ते सवार थियो। मारे तवज्जो कजां, साईं जन आया, साईं अञा बुराक ते सवार न थिया, बुराक वॾा वॾा बुल ॾियण लॻो, शौक़ी करण लॻो। त जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम बुराक जी मुंडीअ में हथ विधो, हथ विधी चवण लॻो, बुराक तोखे ख़बर न आहे अॼु तुंहिंजे मथां काइनात जो सरदार नबी सवार थियण वारो आहे। बुराक तोखे ख़बर न आहे अॼु तुंहिंजे मथां काइनात जो सरदार नबी सवार थियण वारो आहे। अल्लाहु अकबर। अहादीस मुबारक जे किताबनि में जेतो हज़रत जिब्राइल इहे लफ़्ज़ चा, बुराक चुप थी वियो, खामोश थी वियो, बिहजी वियो, ऐं निदामत में पानी पानी थी वियो। वारे तवज्जो कजां, हो जानवर हो, तू त इंसान आ, हो जानवर हो। उनजे कन्ननि ते मदीने जे मीर जो नालो पियो, निदामत में पानी पानी थी वियो। इंसान तू छा थो करे? अल्लाह जो कसम छा थो करे, काॾे थो वञे? मारे तवज्जो कजां, मुंहिंजो साईं जन्नत जी सवारी बुराक ते सवार थियो। अल्लाहु अकबर। वॾो शानदार जानवर हो, जन्नत जी सवारी ही, वॾा वॾा जबरदस्त बुराक जा पर, चेहरो परनि वांगुरु हो, बुराक जे परनि में वॾा वॾा मोती लॻल हा, चेहरो चमके पियो, अखियूं ॿरनि पियो। मुंहिंजो साईं इन सवारीअ ते सवार थियो, रब जे तरफ़ खां इनाम हो। ओ मुसलमान, अॼु तूं मदीने जे मीर खे विसारे छॾियो, पर मां ॾे तवज्जो कजांइ, साईं जन जीअं ई बुराक जी पुठीअ ते सवार थिया, मदीने जे मीर जे अखियुनि मुबारकनि मां नीर वही आया, लुड़क वही आया। जनाब जिब्रील अलैहिस्सलाम ॾिठो, चए तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम से अज त मेराज जी रात अज उरूज जी रात अज बुलंदी जी रात अज रब सां मुलाकात सॼी खुशी जी रात तहां रो छो था तहांजे अखियुनि मां लुड़क छो लड़ी आया तहांजे अखियुनि मां ॻोढ़ा छो वही आया मदीने जे मीर फरमायो जिब्रील मां मुहम्मद करीम खे महशर जो मैदान याद अची वियो अॼु मां मुहम्मद करीम बुराक ते सवार थियो पर सुभाणे क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में मुंहिंजी उम्मत केॾी परेशान हूंदी मुंहिंजी उम्मत कीअं सफ़र कंदी मुंहिंजी उम्मत कीअं हलंदी तवज्जो कजो जॾहिं जनाब जिब्रील खे मदीने जे मीर इहे लफ़्ज़ चया देर न थी रब क़ुरान नाज़िल कयो ओ मुंहिंजा महबूब परेशान थियण जी ज़रूरत न आहे ग़मगीन थियण जी ज़रूरत न आहे फ़िक्रमंद थियण जी ज़रूरत न आहे जेको तुंहिंजो उम्मती तुंहिंजो वफ़ादार हूंदो तुंहिंजो जानिसार हूंदो तुंहिंजो ताबेदार हूंदो तुंहिंजे हुक्मनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो ओ मुंहिंजो महबूब क़यामत जे ॾिहाड़े मां रब करीम उनखे अहिड़े बुराक ते सवार करे जन्नत जे तरफ़ उमाड़े छॾींदुमि नारे तकबीर शान मुस्तफ़ा मकाम मुस्तफ़ा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर वक्त मुख्तसर मुझे साईं बुराक ते सवार थियो बुराक हलियो मुझे साईं ॾिठो त हिकिड़ो मैदान आहे मैदान अब मैदान सम्झो था न हे जी ॿाहिरि निकिरो त मैदान आहे हाँ साईं ज़मीन आहे साईं ॾिठो हिकु मैदान आहे ज़मीन आहे उते मर्द बि सुता पिया आहिनि औरतूं बि सुतियूं पयूं आहिनि मारे तवज्जो कजांइ मर्द बि सुता पिया आहिनि औरतूं बि सुतियूं पयूं आहिनि मदीने जे मीर ॾिठो अल्लाह जा फ़रिश्ता वॾा वॾा पत्थर खणी करे उन्हनि मर्दनि ऐं उन्हनि औरतुनि जे मुंहनि खे चिथिनि था साईं जो मंज़र ॾिठो पत्थर लॻो मुंहुं चिथजी वियो वरी पत्थर हटायूं वरी मुंहुं सही सलामत थी वियो वरी पत्थर हयूं मुंहुं चिथजी वियो वरी पत्थर हलायूं मुंहुं सही सलामत थी वियो तवज्जो कजा ख़ैर मोहम्मद सुमरे वारा जॾहिं मदीने जे मीर इहो मंज़र ॾिठो साईं फरमायो जिब्रील हे केर इंसान आहिनि हिन जे मथां एॾो अज़ाब छो आहे हे हिननि जो कहिड़ो गुनाह आहे अरे तवज्जो कजांइ अॼु निमाज़ छॾे थो तोखे फ़िक्र न आहे अल्लाहु अकबर कबीरा जनाब जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो या नबी अल्लाह हे तहांजे उम्मत जा उहे मर्द ऐं औरतूं आहिनि जिन खे निमाज़ जे वक़्त बिस्तरे तां उथणो वाक़ न थींदो हो तहांजे उम्मत जा उहे मर्द ऐं औरतूं आहिनि जिन खे निमाज़ जे वक़्त पंहिंजे बिस्तरे तां उथणो वाक़ न थींदो हो जिन जा कदम मस्जिद जे तरफ़ हलंदा कोन हुआ जिन जी पेशानी अल्लाह जे दर ते झुकंदी कोन हुई जेका वॾा मुकब्बिर हुआ साईं जंहिं ॾींहं खां इन्हनि जो इंतकाल थियो आहे उन ॾींहं खां वठी करे क़यामत जे सुबुह ताईं रब करीम इन जे मथां इहो अज़ाब जारी करे छॾियो आहे हाणे क़यामत जे सुबुह ताईं फ़रिश्ता इन जे मुंहं खे चिथींदा रहंदा वरी मुंहुं सलामत थींदा वरी चिथींदा वरी मुंहुं सलामत थींदा वरी चिथींदा अल्लाहु अकबर कबीरा इंसान इहो अज़ाब बर्दाश्त करे सघंदे अॼु थोरो थोरो महटो थो अचे त रड़ियूं थियूं निकिरी वञनि अल्लाह जो कसम रड़ियूं थियूं निकिरी वञनि दुकान जे फिक्र में अल्लाह विसरी वई कारोबार जे फिक्र में अल्लाह विसरी वई बच्चन जे फिक्र में अल्लाह विसरी वई जमीन जे फिक्र में अल्लाह विसरी वई खुदा जो कसम ये फिक्र कम नहीं दई तोखे फिक्र आखिरत जो कम ईंदो तोखे फिक्र वो मुझे चमन दे फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख तो मैं जल्दी खत्म तो क्या बस सुभान अल्लाह चौ मो सवाब थी न इंशाअल्लाह फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख छोड़ अब जिक्र सबका जिक्र अल्लाह करके देख फिक्र दुनिया करके देखा फिक्र उक़बा करके देख छोड़ अब जिक्र सबका जिक्र अल्लाह करके देख कौन किसके काम आया कौन किसका है बना सबको अपना करके देखा रब को अपना करके देख
ज़िंदगी जो भर वसो न अल्लाह जो कसम। मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो, हिकिड़ी न्याणी जी शादी ही, न्याणी असांजी अमल भेण न्याणी चवंदी आहे, न्याणी जी शादी ही, उनखे सहेलियुनि दोस्तनि तैयार ॿ्यार कयो, बस शादी जो वक़्तु क़रीब हो, रुख़्सत जो वक़्तु क़रीब हो, निमाज़ जो वक़्तु थी वियो, शादी निमाज़ जो वक़्तु। उन न्याणी पंहिंजी अम्मड़ खे चयो त अम्मा मूंखे निमाज़ पढ़णी आहे, अम्मा मूंखे निमाज़ पढ़णी आहे, अल्लाह जो फ़र्ज़ आहे, फ़र्ज़ मां कीअं छॾियां, मूंखे निमाज़ पढ़णी आहे। अम्मड़ चुसि त वुज़ू अथई, चई अम्मा मूंखे वुज़ू करिणो आहे। चई अम्मा तूं वुज़ू कंदी आहीं, मेकअप थियल आहे, पोइ निमाज़ कज़ा कजांइ, बाद में पढ़जांइ। चई अम्मा न, पहिरियां अल्लाह जो फ़र्ज़। अम्मा चो मेकअप लही वेंदो, हेॾी महिनत कई आहे, रुख़्सती वेझी आहे, अची विया आहिनि गोटे तां, रुख़्सती थियण वारी आहे। चई अम्मा पहिरियां अल्लाह जो फ़र्ज़। अम्मड़ कावड़ जी वई, गुस्से में अची वई, चई अम्मा तुंहिंजी कावड़ बरहक आहे, पहिरियां अल्लाह जो फ़र्ज़। बिस्मिल्लाह करे उथी वुज़ू कयईं, सॼो मेकअप वेकअप लही वियो, वुज़ू कयईं, मसलो विछाईं, मुसले ते बीठी निमाज़ शुरू कयईं। ख़ैर मोहम्मद सुमरे वारा जॾहिं उहा न्याणी सजदे में आई, कंहिं न ॾिठी, रूह परवास थी वियो, अल्लाह खे प्यारी थी वई, इंतज़ार वेठा आहिनि, ॼाण उथी 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 5 मिंट गुज़रिया, 10 मिंट आया, न्याणी खे हथ हयूं त न्याणी अल्लाह खे प्यारी थी वई। तूं अल्लाह सां अहिड़ी मोहबत कर न, तूं अल्लाह सां अहिड़ी मोहबत कर न। हाँ साईं, अॼु वाइदो कर, अॼु खां पोइ निमाज़ जी पाबंदी कंदे इंशाअल्लाह। आहे को इंशाअल्लाह चवण वारो, अॼु वाइदो कर, अॼु खां पोइ निमाज़ जी पाबंदी कंदे इंशाअल्लाह। हाणे मारे तवज्जो कर, मदीने जे मीर जी सवारी अॻिते हली, मुंहिंजे साईं खे नज़र आयो हिकिड़ा इंसान आहिनि, उन्हनि जे साम्हूं वॾा वॾा पत्थर पियल आहिनि, कंडनि वारो गाहु पियो आहे। मुंहिंजे साईं ॾिठो उहो इंसान उन्हनि पत्थरनि खे खाइनि था, कंडनि वारे गाह खे खाइनि था। अल्लाहु अकबर कबीरा, रब असांखे बचाए। ओ मुसलमानो, जहन्नम ॾाढो ॾुखियो अथव, ॾाढो ॾुखियो अथव, अल्लाह जो कसम, रब जे दरवाज़े ते ॿोठी आहे, तौबा कर, इस्तग़फ़ार कर, रुठल रब खे परचाइण जी कोशिश कर। हल अताक हदीसुल गाशिया, वुजूह यौमइज़िन खाशिआ, आमिलतुन नासिबा, तस्ला नारल हामिया, तुस्का मिन ऐनिन आनिया, लैस लहुम तुआमुन इल्ला मिन ज़री, ला युस्मिनु वला युग़नी मिन जू। खुदा जो कसम, रब जे दरवाज़े ते ॿोठी आहे, जहन्नम जो अज़ाब बर्दाश्त करण जी इंसान असां में सघ कोन्हे। मारे तवज्जो कजाए, मुंहिंजे साईं जी सवारी अॻिते हली, मदीने जे मीर ॾिठो, हिकिड़ा इंसान उन्हनि जे साम्हूं वॾो वॾो कांटेदार गाहु, वॾा वॾा पत्थर पियल। मुंहिंजे साईं ॾिठो उहो इंसान उन कंडनि वारे गाह खे बि खाइनि पिया, उन्हनि पत्थरनि खे बि खाइनि पिया। अब पत्थर खाई सघंदे, कंडनि वारो गाह खाई सघंदे? ॻाल्हायो अबा, खाई वेंदव छा भला? ॻाल्हायो न, कंडनि वारो गाह खाई सघंदव? पत्थर खाई सघंदे? सवाल ई अल्लाह जो, पत्थर खे थोरो वाट चब तरे त ॾंद त ॿाहिरि अची किरंदी। हाँ साईं, मारे तवज्जो कजांइ, मुंहिंजे साईं फरमायो, जिब्रील हे कहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि जो पत्थरनि वारे अज़ाब में मुब्तला आहिनि, हिन कंडनि वारे गाह जे अज़ाब में मुब्तला आहिनि। मारे तवज्जो कजांइ, मां ॿार पंहिंजी तक़रीरुनि में साथियुनि खे चयो आहे, मां जॾहिं मौलवी साहब वञनि था न कंहिं ॻोठ में, उते ऐलान था कनि, बाबा मस्जिद आहे, बाबा मदरसो आहे, महिरबानी कयो, चंदो ॾियो, फंड ॾियो, ज़कात ॾियो, ख़ैरात ॾियो, सदका ॾियो, त माण्हू ईअं था मौलवियुनि खां वहूं वञनि। हाँ साईं, मतिलबु मौलवी साहब जी नज़र पई, यार छॾ त सही, रुपयो कढंदुमि, मुंहिंजो लख मां रुपये जो खुटी वेंदो, लख न रहियो न, 99,999 थी वेंदा, रुपयो रुकी वियो, मां कीअं रुपयो अल्लाह जे रस्ते में ॾियां? हाँ साईं, कीअं मां अल्लाह जे रस्ते में ॾियां मण? अल्लाहु अकबर कबीरा। मां बारहा साथियुनि खे चयो, अल्लाह जो कसम, अल्लाह जे रस्ते में ख़ैर ख़ैरात कयो, वक़्तु अथव, ख़ैर ख़ैरात कयो कयो कयो। मुसलमानो, ख़ैर ख़ैरात कंदो, अचां थो हिन उनवान ते। मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियुमि, हिकिड़ो अल्लाह जो बानो हो, हे मदरसा तुंहिंजे पाड़े में मौजूद आहिनि, आलिम मौजूद आहिनि, क़ुरान खे पढ़ण वारा तालिब मौजूद आहिनि, इन्हनि जी ख़िदमत कर, इन्हनि जी पर घोर, अल्लाह जो कसम, रब जी रज़ा मिली वेंदई।
किताबन में अंदर अचे थो हिकिड़ो हमरा हो कब्रिस्तान में कब्रूं खोटींदो हो कब्रूं ठाहींदो हो अल्लाह अकबर कबीरा चए थो मां कब्रिस्तान में मौजूद हुअमि हिकिड़ी अमड़ कुराड़ी आई मूंखे चवण लॻी ओ बच्चा कब्र खे तैयार त कर मुंहिंजे घर में फोतगी थी पई आहे जे मां अम्मा खे चयुमि हाज़िर अम्मा मां पंहिंजे कम में लॻी वियुमि कब्र खे ठाहे तैयार कयुमि थोड़ी देर गुज़री माण्हू आया मैयत खणी आया अम्मा कुराड़ी आई जी मां कब्र में लथुमि उन मैयत खे वरितुमि उन मैयत खे कब्र में रखियुमि जीअं ई मैयत खे कब्र में रखियुमि अहिड़ो मंज़र नज़र आयो मां बर्दाश्त न करे सघियुमि बेहोश थी वियुमि जॾहिं होश में आयुमि सब मिट माइट हलिया विया मां जल्दी में कब्र खे बंदि कयुमि वॾो परेशान अॼु कहिड़ी माजरा हुई हेॾा साल थी विया सबनि जे तादाद में हज़ारनि जे तादाद में मैयतनि खे दफ़नायो आहे कॾहिं अहिड़ी माजरा नज़र न आई आहे अल्लाहु अकबर कबीरा जे मां वॾे फिक्र में हुउमि वॾे होड़ में हुउमि ख़बर त पई इहो मसइलो छा हो जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया उहा साॻी अमड़ कुराड़ी कब्रिस्तान आई चवण लॻी बच्चा फोतगी थी वई आहे कब्र खे तैयार त कर अम्मा खे सुञातुमि दिल में ख़्याल आयो अम्मा मोटी ईंदी थोरो इंतज़ार थो कयां कब्र खे तैयार थो कयां मां कब्र ठाहिण में लॻी वियुमि जॾहिं कब्र ठाहे तैयार कयुमि थोड़ी देर गुज़री हमरा आया मैयत खणी आया अम्मा कुराड़ी आई कि मां कब्र में लथुमि उहो मैयत वरितुमि उन मैयत खे जॾहिं कब्र में रखियुमि साॻियो ई वाक़ियो पेश आयो कि हाणे बेहोश न थियुमि साॻियो ई वाक़ियो अखियुनि सां गौर फिक्र सां ॾिठुमि जल्दी कब्र खे बंदि करे ॿाहिरि निकितुमि अम्मा जी ख़िदमत में आयुमि अम्मा बेजाए ओ अम्मा बेजाए चंद ॾींहं पहिरियां आई कब्र ठाहिण जे लाइ चई अम्मा कब्र खे तैयार कयुमि अॼु आई कब्र तैयार करण जे लाइ चई अम्मा अॼु बि कब्र खे तैयार कयुमि अम्मा जेको पहिरियों मैयत आयो उनखे दफ़नायुमि हिकिड़ो मंज़र नज़र आयो अॼु मैयत आयो दफ़नायुमि हिकिड़ो मंज़र नज़र आयो अम्मा ॻाल्हि सम्झ में न आई हे तुंहिंजा छा थियनि अम्मा जॾहिं पहिरें मैयत खे कब्र में सुम्हारियुमि अम्मा अखियुनि सां ॾिठुमि उनजी कब्र जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणिजी वई अम्मा घोड़नि ते ॿ फ़रिश्ता आया मूंखां मैयत वठी करे पाण सां गॾु खणी विया अम्मा अॼु मैयत खे दफ़नाया थो हिन मैयत जी कब्र बि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणिजी वई अम्मा घोड़नि ते ॿ फ़रिश्ता आया मूंखां मैयत वठी हिन मैयत खे खणी रवाना थी विया अम्मा ॻाल्हि सम्झ में न आई तूं केरु आहे हे तुंहिंजा छा थियनि हिननि जो कहिड़ो अमल हो अल्लाहु अकबर कबीरा अम्मा जे अखियुनि मां लुढ़क लड़ी आया ॻोढ़ा वही आया अम्मा सारो कतार रो पई चए थी बच्चा पहिरियों जेको फोत थी वियो उहो बि मुंहिंजो पुटु हो जेको अॼु फोत थी वियो इहो बि मुंहिंजो पुटु हो जंहिंजी पहिरियां फोतगी थी इहो उमिरि में नंढो हो जेको अॼु फोत थी वियो इहो उमिरि में वॾो हो बच्चा जेको पहिरियां फोत थी वियो इहो मदरसे में क़ुरान जी तालीम हासिल कंदो हो अल्लाह जो पाक क़ुरान पढ़ंदो हो बीमार थी वियो रब खे इहो मंज़ूर हो फोत थी वियो इन क़ुरान पाक पढ़ण जे करे रब पंहिंजे बाने जे कब्र खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाए छॾियो बच्चा जेको अॼु फोत थी वियो उनजो वॾो भाउ हो महिनत कंदो हो मज़दूरी कंदो हो पंहिंजे भाउ जे ख़र्च खे बर्दाश्त कंदो हो मतां भाउ खे तकलीफ़ थिए मतां भाउ परेशान थिए उनजो ख़र्च बर्दाश्त कंदो हो उनजी किफ़ालत कंदो हो ओ बच्चा इन ख़र्च बर्दाश्त करण जे करे तालिब इल्म जी किफ़ालत करण जे करे रब करीम इन जे कब्र खे बि जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणाए छॾियो नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर मुंहिंजो साईं आयो जिब्रील हे कहिड़ा अल्लाह जा बंदा आहिनि जो पत्थरनि खाइण वारे अज़ाब में मुब्तला आहिनि कंडन वारो गाहो खाइण वारे अज़ाब में मुब्तला आहिनि अल्लाहु अकबर कबीरा जनाब जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह हे तव्हांजी उम्मत जा उहे शख्स आहिनि अब हमारे तवज्जो कर तव्हांजी उम्मत जा उहे शख्स आहिनि जेका अल्लाह जे रस्ते में ख़र्च कोन कंदा हा बख़ील हा
ज़कात बि कोन ॾींदा हुआ, ख़ैर ख़ैरात बि कोन कंदा हुआ, माल ॾियण वारो रब हो, रब जे नाले ते रुपयो बि कोन ॾींदा हुआ। साईं हे वॾा बख़ील हुआ, वॾा कंजूस हुआ। साईं इन्हनि जे बुख़ल जे करे रब करीम हिननि जे मथां इहो अज़ाब मुसलत करे छॾियो आहे। हाणे उन ॾींहं खां वठी क़यामत जे सुबुह ताईं हे पत्थर खाईंदा रहंदा ऐं कंडनि वारो गाहु चॿाड़ींदा रहंदा। मुसलमानों बख़ील न थियो, अल्लाह जो कसम सखी थियो। सखी सखी अल्लाह के सखी वणंदा आहिनि, बख़ील कोन वणंदा। रब पाण बि सखी आहे त रब खे सखी वणंदा आहिनि। ऐं मारे तवजो कजांइ, ऐं जेका अल्लाह जे रस्ते माण्हू जो फोत थी वेंदो आहे त पोइ माल क़ब्र में गॾु वेंदो आहे छा? हाँ साईं, मता तव्हां वटि रवाज हुजे, वॾी फर्स्ट क्लास क़ब्र ठहंदी आहे, वरी टाइल मार्बल एसी। हाँ साईं, ॿ टे बिजली लाइनियूं, मतिलबु एसी बंदि थिए, साहब के अंदरि क़ब्र में गर्मी थिए। हाँ साईं, बरता फ्रिज में रखंदा हो बाबा, मिनरल वाटर पानी भी हुजे, बाबा पेप्सी भी हुजे, 7 अप भी हुजे, मरिंडा भी हुजे, बाबा रखंदा हो न, जूस भी रखंदा हो, मतिलबु साहब के ज़रूरत पए। हाँ साईं, ऐं सोन जो बाचको हेॾां, चांदी जो बाचको हेॾां, हाँ साईं, हीरन जो बाचको हेॾां, जवाहरा जो बाचको हेॾां, हमरा रखंदा हो, मतिलबु हमरा के पैसनि पैसनि जी ज़रूरत पए। हाँ साईं, क़ब्र में कुझु गॾु ईंदो? ॻाल्हायो अबा, क़ब्र में कुझु गॾु ईंदो अबा? अल्लाह जो कसम कुछ कम नहीं दो क़ब्र में काइनात जे अल्लाह जो नालो कम ईंदो। हाँ सही, अल्लाह जो नालो कम ईंदो न। अब कमी न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से, न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से, तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। अल्लाह जो जिक्र करता है, दिल बे आबाद थे, दुनिया बे आबाद थे, तो आखिरत बे आबाद थे। मारे तवज्जो कजाए, साईं जन अॻिते वधिया, साईं जन खे हिकिड़ी ज़मीन नज़र आई, हिकिड़ा हमरा हर रुपया कया आहिनि ज़मीन जे अंदरि। अब तव्हांजी ज़मीन हूंदी आहे न, हर का ईंदा आहियो, वरी पाणी ॾींदा हो, बिज छटींदा हो, भाण ॾींदा हो, हिकु भाण, ॿियो भाण, टियों भाण। हाँ साईं, 3 भाणनि खां पोइ बाबा उहो ज़मीन तयारु, फसल तयारु, लाभ थींदो आहे। लाभ खां पोइ थ्रेशर जो इंतज़ारु, बाबा हाणे हेॾे थ्रेशर में बाबा खणो बाचको कोले ते हल, बाबा अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह, ज़मीन तयारु। घणा ॾींहं इंतज़ारु कंदा आहियो? 6 महीना, हिकु फसल लाइ 6 महीना तक़रीबन इंतज़ारु कंदा हो न। बा तव्हांखे जो ख़बर पए त बाबा का ज़मीन मिले थी पाड़े में, उहा ज़मीन हिकु ॾींहं में आबाद थी थिए, देरि कंदव? चवंदो त भाई 500 एकड़ ज़मीन खपाए, मां उहा जिरेब वठां, या अन्न छट सुबुह जो अन्न तयारु, वरी ॿिए ॾींहुं छट, वरी सुबुह जो तयारु, 3 ॾींहं छट सुबुह जो तयारु, बसि जिरेब मां गंज थी वेंदो न बाबा। हाँ साईं, उहा वठंदव न ज़मीन? हा, पाण खे खपाए बि वठंदासीं ज़मीन, वठां या वठां। हाणे तवज्जो कजां, मुंहिंजे साईं ॾिठो हिकिड़ी ज़मीन आहे, वरी सरसब शादाब ज़मीन आहे, उन में अल्लाह जा बाना हर था काइनि, हेॾां हर हले थो, हीअं हर हली अञा वञे थो, पोयां उन अनाज जी वल थी निकिरे, उते जो उते वल वधी थी वञे, अन्न फुटी थो वञे, उते जो अन्न तयारु थो थी वञे, अन्न जा अंबर था लॻी वञनि, वरी हर का आहिनि त उते जो उते अखियुनि जे ॾिठे साम्हूं अल्लाहु अकबर। मुंहिंजे साईं फरमायो, जिब्रील कहिड़ा अल्लाह जा बाना आहिनि जिन जे मथां रब एॾो राज़ी आहे, हर काहिन जी तैर आहे, फसल वञे तो फुटंदो, वञे तो तयारु थींदो, वञे तो अनाज ॿाहिरि निकिरंदो। हाणे तवज्जो कजांइ, जनाब जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो, या नबी अल्लाह, हे अल्लाह जा उहे बाना आहिनि जेका सखी हा, हे अल्लाह जा उहे बाना आहिनि जेके सखी हा, जिन सखावत जा दरिया वाहे छॾिया। अल्लाह मदीने जो मीर भी सखी हो, सुनो अबू बकर सिद्दीक भी सखी हो, सखी हो, जो रब चयो त अल्लज़ी युती मालहु यतज़क्का व मा लि अहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा। ये जनाब सिद्दीक अकबर हो, अमल रब खे एॾो वणी वियो जो रब क़ुरान नाज़िल करे छॾियो। यो तव्हां असां खे पैगाम रब थो फरमाए, मां अल्लाह खे सखी ॾाढा वणंदा आहिनि। हाँ, जॾहिं जनाब सिद्दीक अकबर अल्लाह जे रस्ते में हर शइ लुटाए, टाट जो लिबास पाए, मदीने जे मीर जे ख़िदमत में आयो, रब छा फरमायो, मुंहिंजा महबूब अबू बकर खां पुछ त सही, इन हाल में मां अल्लाह का राज़ी आहे, मां अल्लाह का राज़ी आहे, अबू बकर मां अल्लाह का राज़ी आहे। अल्लाहु अकबर। जॾहिं मुंहिंजे साईं जनाब सिद्दीक अकबर खां पुछो, जनाब सिद्दीक अकबर फरमायो, साईं मूंखे अल्लाह जो कसम मां अल्लाह का राज़ी हाँ, साईं मां अल्लाह का राज़ी हाँ, मां अल्लाह का राज़ी हाँ। मुसलमानो, सॼो माल अल्लाह जे रस्ते में नथो लुटाए सघे, पर जेको हक़ आहे उहो त कढ न, जेको हक़ आहे उहो त कढ। अरे तवज्जो कर, जिब्रील हे कहिड़ा अल्लाह जा प्यारा बाना आहिनि, हेॾा हर हलण जी देरि आहे, पोयां फसल तयारु थो थी वञे। जनाब जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो,
या रसूल अल्लाह, हे अल्लाह जा उहे प्यारा बाना हिन, तहां जा उहे उम्मती हिन जेका सखी हा, मालन जो हिसाब करे ज़कात ॾींदा हा, अल्लाह जे नाले ते खैर खैरात ॾींदा हा, अल्लाह जे नाले ते सदका करदा हा, अल्लाह जे नाले ते पासू पासींदा हा, रब जे नाले ते पंहिंजे माल खे लुटाईंदा हा। साईं जंहिं ॾींहं खां हिननि जो पैसो अल्लाह जे नाले ते लॻो आ, उन ॾींहं खां वठी करे रब इन्हनि जे माल खे इन ज़मीन में हणी छॾियो आहे। हाणे क़यामत जे सुबुह ताईं इन्हनि जो माल ईअं वधंदो रहंदो, क़यामत जी सुबुह ताईं हाणे तव्हां अंदाज़ो हणो त इन्हनि जे माल जा केॾा वॾा अंबार लॻी वेंदा, खणी कोन सघंदा। हा साईं, दुनिया चंद ॾींहंनि जो चाह आहे, अमीर जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, अल्लाह जो कसम, फ़क़ीर जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, शाहूकार जी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, त रेड़ी हलाइण वारी ज़िंदगी बि गुज़री वेंदी, गुज़री वेंदी। भले का ग़रीब आहे उन्हनि जी ज़िंदगी न गुज़री, गुज़री वई। अॼु तोखे पैगाम ॾियण आयो हा, दुनिया खे छॾ, आख़िरत जो फ़िक्र कर, अल्लाह जो कसम आख़िरत जो फ़िक्र कर। हे दुनिया दौलत कम न ईंदी। अॼु मूंसां वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु खां पोइ असां निमाज़ जी पाबंदी कंदासीं, इंशाअल्लाह चओ बा। अॼु मूंसां वाइदो कयो इंशाअल्लाह अॼु खां पोइ तव्हां असां कंजूस न थींदासीं, अॼु खां पोइ इंशाअल्लाह रब करीम असांखे सखी बणाईंदो, असां अल्लाह जे रस्ते में जेको हाल आहे माल खे ख़र्च कंदासीं। मां दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे इन्हनि तमामु ॻाल्हियुनि खे क़बूल फरमाए, अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।